मां आहियां यासिर मंगी। अचो त तारीख़ी माग मुंहिं जो दड़ो घुमूं। सिंधु तहज़ीब जे मरकज़ी शहर मुंहिं जो दड़ो जे आसारनि जी दरियाफ़्त 1911 ईस्वीअ में थी ऐं उन जी खोटाई 1922 ईस्वीअ में शुरू थी। सकाफ़ती अहमियत जे लिहाज़ खां हीअ तहज़ीब इराक़ ऐं मिस्र जे तहज़ीबुनि सां भेटे सघिजे थी। पखेड़ में हीअ दुनिया जी सभ खां वॾी तहज़ीब आहे, जंहिंजा हज़ार खन माग उत्तर अफ़गानिस्तान खां भारती गुजरात ताईं मिली चुका आहिनि। हिन तहज़ीब जा ख़ालिक तमामु सुधिरियल हुआ ऐं शहरी रिथाबंदीअ मां संदन समाजी, सकाफ़ती, इक़्तिसादी ऐं मज़हबी हालतुनि जो भले भत अंदाज़ो करे सघिजे थो। जेतोणीकि ज़राअत संदन मुख्या धंधो हुयो, पर ॾेसावर में संदन वापारी लाॻापा ईरानी नार ऐं इराक़ ताईं हुआ। हिननि जूं अॾावतूं सादियूं ऐं अफ़ादियत वारियूं हुयूं। घिटियूं सिधियूं ऐं नालियूं मथां ढकियल आहिनि। हिन तहज़ीब जे खोटाईअ मां लधल शयुनि जहिड़ियूं शयूं अॼु बि हिते ठहनि ऐं कमु अचनि थियूं। हुनरमंदी ऐं कारीगरीअ जे मथां मियार खां सवाइ खेनि ॾाढी सुधिरियल लिखत बि हुई। ही माग बैनुल अक़वामी सकाफ़ती विरसे जी फ़हरिस्त में शामिल आहे।